कुबो सईद खान लॻ रबी पुलथाणे जी हद में पुरानी दुश्मनी तां हथियार बंदन था 50 वरियनि जो पीर सन अली बख्श जियाणी खोसो गोलियूं हणी क़तल। ॿिए तरफ़ राब्तो करण ते रबी पुलिस ॿुधायो त 2 साल अॻु खोसा बिरादरी जी जंहिंमें मेवाणी ऐं जियाणी खोसा बिरादरी में क्रॉसिंग जे मामले तां ॿिनि धुरियुनि में झेड़ो हलंदड़ हुयो, जंहिंजे नतीजे में अली बख्श जियाणी खोसो क़तल थी वियो, जंहिंमें ॿिन्ही धुरियुनि जा हिकु ॼणा क़तल थी चुका आहिनि। जॾहिं त मोटरसाइकिल सवार मेवाणी बिरादरी जे 3 हथियारबंदनि सिंध बलोचिस्तान जे दंग ते ताड़ में वेठल 50 वरियनि जे अली बख्श जलबाणी खोसो खे पिस्टल जा फायर करे क़तल करे मौक़े तां बलोचिस्तान तरफ़ फरार थी विया। पुलिस जाइ वारदात ते पहुती मक़तूल जो लाश तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ न्यू सईदाबाद रूरल हेल्थ सेंटर अस्पताल रवानो करे छॾियो। आख़िरी इतलान ताईं को बि केस दाख़िल न थी सघियो, न का गिरफ़्तारी अमल में आई आहे। वाज़े रहे त अली बख्श जियाणी खोसो समेत ॿिन्ही धुरियुनि जा 3 ॼणा क़तल थी चुका आहिनि।